मुझा प्यारा भावर भेण, अज मां तव्हांजे साम्हूं एक अनोखो प्रोग्राम शुरू करण तो वञा, जंहिंखे पंहिंजी सिंधी में चवंदा आहिनि नागण ऐं ॾाकण। इहा आयो आहे नागण आहे ऐं इहो आहे उहो ॾाकण आहे। उहो त तव्हांखे ख़बर हूंदी, जंहिंखे कॉमन लैंग्वेज में मतिलबु हीअं चवंदा आहिनि कि सांप सीढ़ी। असांजे बुजुर्गनि इहो प्रोग्राम जॾहिं शुरू कयो त कुझु सोचे सम्झे करे कयो हूंदो, छो कि हेठि लहण ऐं चढ़णु, कॾहिं माण्हू अॻियां वधी वेंदो आहे, कॾहिं हिकदमि हेठि अची वेंदो आहे। सबसां पहिरीं मां तव्हांखे चई छॾियां कि मां सिंधी में थो ॻाल्हायां तव्हां खां घणे अरसे खां बाद। त मुंहिंजी सिंधी जो हिते उते थी वञे त तव्हां मूंखे माफ़ु कजो ऐं मूंखे साथ ॾिजो। ओके, फाइन। त हिन बुजुर्गनि जो इहो सांप सीढ़ी जो प्रोग्राम जो शुरू कयो आहे, उहो इन लाइ शुरू कयो आहे कि ज़िंदगी में माण्हू कॾहिं मथे थो चढ़े, कॾहिं हेठि थो अचे, ऐं जॾहिं मथे थो चढ़े तॾहिं उहो आसमान जी बुलंदी ताईं पहुची थो वञे, ऐं कॾहिं हेठि थो चढ़े त उहो फुटपाथ ते थो अची वञे। त इहा गेम, इहो जो नयो खेल, जो नयो प्रोग्राम हाणे सिंधी में पहिरीं दफ़ा शुरू थो थिए, मूंखे घुरायो वियो आहे। ऐं मूंखे हिन जी ख़ुशी आहे कि तव्हां सभु हिते वेठा आहियो, जंहिंसां मां सिंधी में ॻाल्हाए सघंदुसि। उल्हासनगर में हिकु दफ़ो वियो हुउसि मां, त चयो वियो कि अजीत वाछाणी आयो आहे, सिंधी आहे, पर कंहिं मञियो कान कि इहो सिंधी आहे, छो कि मां हिंदी में पियो ॻाल्हायां। तॾहिं खां मां सिंधी सिखणु शुरू कई। हाणे अॼु घटि में घटि हेतिरी त ॻाल्हाए था सघूं, बराबरि आहे। त हाणे इहे सांप सीढ़ी जो प्रोग्राम जॾहिं शुरू कंदासूं, हिन जा नियम ऐं उहो तव्हांखे धीरे धीरे सभु ख़बर पइजी वेंदा। इहो सिंपल हिकिड़ो प्रोग्राम आहे, जो प्रोग्राम मतिलबु तव्हां बचपन में बि रांदि कंदा हुआ, मां बि रांदि कंदो हुउसि, असांजी अचण वारी पीढ़ी बि रांदि कंदी। असां में हिते 4 महिमान ईंदा, उन 4 महिमान खे मां हाणे घुरायां थो। हुन मां पहिरीं महिमान आहिनि सहयोग फाउंडेशन जा चेयरमैन राम जवाहरानी। हिननि जो इंट्रोडक्शन मां पोइ ॾींदुसि, पहिरीं पंहिंजी सीट ते विराजमान थियनि। हिननि असांजी सिंधीअ जो हिकु सुठो शब्द चयो, झूलेलाल। चओ सही, सभु चओ झूलेलाल। असांजा ॿिया महिमान आहिनि सोनू चौधरी। सोनू चौधरी जी कथक जी सुठी डांसर आहिनि। असांजा टियां महिमान आहिनि दिनेश पंजवानी। मूंखे ख़बर आहे तव्हां छा लाइ हेतिरियूं तारियूं था वॼायो। तव्हांजे कॉलेज जा प्रिंसिपल आहिनि अनिल आहे। असांजा चौथा महिमान असांजी यंग पीढ़ीअ सां आहिनि, ऐं हिन प्रोग्राम में अनिल उनखे वठियो वियो आहे कि वॾनि सां गॾु हिकु यंग माण्हू जो जॾहिं हुनखे मथे चढ़णो आहे, हिते चढ़ी चुकिया आहिनि, असांखे त मथे चढ़णो आहे, त अनिल हिन प्रोग्राम में डॉली कालानी।
हाणे असांजे दर्शकों सां मां असांजा जे ख़ासि महिमान आया आहिनि हुनजो इंट्रोडक्शन उन्हीं खां वठंदुसि। राम जवारानी जी तव्हां सहयोग फाउंडेशन सां आहियो, जी हुननि जा चेयरमैन आहियो, तव्हां कुझु ॿ शब्द पंहिंजे लाइ चवंदा? बसि मुंहिंजो नालो राम जवारानी आहे। मां पंहिंजे कुझु दोस्तनि सां मिली करे सिंधी ॿोली साहित्य ऐं हुनजे कल्चर खे ज़िंदा रखण लाइ सहयोग फाउंडेशन जी नींव विधी आहे ऐं पंहिंजे वितार कोशिशि करे रहिया आहियूं। वाह वाह वाह। मिस सोनू चौधरी, तव्हां पंहिंजे बारे में कुझु चवंदा? हाँ, मां सोनू चौधरी आहियां। जीअं त मिस्टर राम जवारानी पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे ज़िंदा रखण लाइ घणो कुझु करे रहिया आहिनि। मां चवंदसि त मां पंहिंजे नृत्य ऐं संगीत खे ज़िंदा करण लाइ ॿारनि खे शिक्षा ॾींदी आहियां। वाह वाह। हर एक सेक्टर में। सोनू चौधरी जी संगीत जी मतलब शिक्षा ॾींदी आहे ॿारनि खे, ॿुधी करे घणो सुठो लॻो। हाणे मां दिनेश पंजवानी खे चवां थो, रिक्वेस्ट थो कयां कि पंहिंजे बारे में कुझु चए। सभिनी खां पहिरीं त मां चवंदुमि कि जॾहिं असीं आया हिते त तव्हीं चयो कि हिकिड़ी असां वटि जवान स्टूडेंट आहे, त मां चवंदुमि मां बि अञा ताईं जवान आहियां। ॿुढो माण्हू जवान जे पासे में वेही जवान थी वेंदो। तो राम जवारानी जवान थियण जी कोशिशि थो करे मूंसां साण वेठी करे। ऐं टीचिंग प्रोफेशन जो सबसे वधीक ख़ूबसूरती इहा आहे कि जेसिताईं ताईं टीचिंग प्रोफेशन में आहियो तेसिताईं ताईं जवान रहंदा आहियो, छाकाणि असीं जवान स्टूडेंट सां साण कम्युनिकेशन कंदा आहियूं त असीं जवान रहंदा आहियूं। मुंहिंजो नालो दिनेश पंजवानी आहे। मां हाणे CHM कॉलेज, चांदीबाई हिम्मतमल मनसुखानी कॉलेज उल्हासनगर जो प्रिंसिपल आहियां ऐं ही कॉलेज असांजे यूनिवर्सिटी ऑफ मुंबई में सभिनी खां वॾो कॉलेज आहे। 8000 स्टूडेंट आहिनि, 200 टीचर आहिनि ऐं 200 नॉन टीचिंग स्टाफ आहिनि। मिस्टर पंजवानी जवान आहिनि ऐं मिस्टर राम जी कोशिश था करनि। इहो ॿ डिफरेंस हुननि चई छॾियो। ऐं हुननि जो इहो चवणु कि स्टूडेंट सां गॾु टीचिंग प्रोफेशन में हुअण सां माण्हू हमेशह जवान रहंदो आहे। मां पाण खे हाणे ॿुढो थो फील कयां, छोकी मां टीचिंग में आहियां, चीटिंग में आहियां। हाणे तव्हां पंहिंजे बारे में कुझु चवंदा? शी इज़ अ स्टूडेंट। मां हिन खां सवाल थो कयां, डॉली तूं मूंखे ॿुधा, जीवन में अॻियां केसि ताईं वधण थी चाहीं, छा थी थियणु चाहीं, श्रीदेवी या मदर टेरेसा? वाह वाह। हाणे मां कुझु तव्हांखे हिन खेल जी शुरूआत खां पहिरीं इंट्रोडक्शन करायां टिकलियुनि जी। तव्हांजी हिकु टिकली आहे, ए टिकलियूं या मां तव्हांखे पहिरीं जंबुरा वेरी गुड जंबुरा। हरिओम साईं। झूलेलाल। जय सिंधी। हाणे प्रोग्राम हीअं आहे कि पहिरीं तव्हांखे इहो पासो विझणो पवंदो, हुन खां पोइ मां हिकु सवालु कंदुसि तव्हांखे, जो उहो सही थियो त तव्हांजी टिकली, जंहिंजी लाल तव्हांजी टिकली आहे, जंहिं ग्रीन हिन जी टिकली आहे, येलो तव्हांजी टिकली आहे ऐं डॉली ब्लू तव्हांजी टिकली आहे, त उहो अगरि तव्हांजो सवाल सही रहियो त उहो मथे चढ़ंदा ऐं ग़लति रहियो त उहो हेठि हलंदा। त असां पंहिंजी शुरूआत करूं गेम जी? बिल्कुलु। हाँ जी, पंहिंजी पंहिंजी जॻह ते हलो। पहिरीं तव्हां इहो विझो, हुन खां पोइ सवाल। अच्छा पोइ 5 जी 5 सवाल वरी
हिंदी गायक मोहम्मद रफ़ी कंहिंजी हिदायतकारी में एक लॉन्ग प्ले रिकॉर्ड ॾिनो हो। हिन जा ऑप्शन्स आहिनि प्रोफेसर राम पंजवानी, सी अर्जुन, महेश चंद्र, सी लक्ष्मी चंद। प्रोफेसर राम पंजवानी। मां चेंज तो क्या पंहिंजो केरु? प्रोफेसर रामचंद पंजवानी। हाँ तव्हां चओ हिन जो सवाल सही आहे या ग़लति आहे? असांजी सिंधी जे यादि ट्रेजेडी आहे कि असांखे खुद खे ख़बर कान हूंदी आहे कि केरु सिंधी छा आहे। ॾुखियो सवाल है। हिंदी गायक मोहम्मद रफ़ी जी हिदायतकारी में हिकु लॉन्ग प्ले रिकॉर्ड कढियो हो, वो हो प्रोफेसर राम पंजवानी। पहिरीं मां ही पहिरीं कयां। इहो करियो। ॾाढो वॾो आहे। हा हल्को बा। ओह, सेम वाह। फायर। मशहूर फिल्म लाडलीअ जे गाने बल मां रहां गमन में मगर खुश गुज़ार तूं जे गाईंदड़ कलाकार जो नालो ॿुधायो। सतराम रोहड़ा, जेठालाल, रमेश राजपाल, राम नावाणी। सतराम रोहिड़ा। आर यू श्योर? लॉक कर दो। आई थिंक सो। तव्हां सतराम रोहड़ा, जेठालाल, रमेश राजपाल, राम नावाणी शायद जेठालाल। लॉक करे छॾिया हिनखे? ठीक है, ओके। कंहिंखे सही आहे या ग़लति ख़बर कान्हे। पंहिंजे सिंधी जी यादि त ट्रेजेडी आहे। जेठालाल इज द करेक्ट आंसर। तव्हांजो कहिड़ो आहे? पंज ग्रीन में? पंज गॾु बियो गॾु बियो। हाँ, ॿई गॾु अची विया ॿियो। गुड। दिनेश पंजवानी साहब, हाणे तव्हांजो वारो। पहिरीं तव्हां इहो पहली ट्रेजेडी क्या? सेम फायर। वॾी जॻह खपंदी थिया। हिननि महान पुरुषनि मां कहिड़े महापुरुष जो अनमोल वचन आहे सतनाम साखी? चार ऑप्शंस आहिनि साईं वसण घोट, साईं जीवण घोट, साईं टेऊंराम, साधु वासवाणी। चार ऑप्शंस आहिनि। अनमोल वचन आहे सतनाम साखी, साईं वचन घोट, साईं जीवण घोट, साईं टेऊंराम ऐं साधु वासवाणी। सही ॿुधायां ग़लति ॿुधायां? ये सुठो सवाल आहे। सही ॿुधायो। सही ॿुधायां? तव्हां प्रिंसिपल आहियो। न, ये तो थी तो प्रिंसिपल सभिनी का राइट न थींदो आहे। हेल्प वठां छा? ऑप्शंस ना आहिनि छा हेल्प जा? ऑप्शंस छा आहे? तव्हां पहिरीं चओ, पोइ चवंदा सही आहे ग़लति। चलो। साईं टेऊंराम। कंहिं तव्हांखे इशारो ॾिनो छा? हाणे टीचर सां न पुछो। हाणे डॉली तव्हांजो वारो आहे। स्टूडेंट थी करे मां पुछां थो तोखे, पर सवाल झूलेलाल फिल्म जो मशहूर गानो। हाणे झूलेलाल फिल्म ॾिठी? कान ॾिठी। झूलेलाल फिल्म जो मशहूर गानो वाह वाह रे रंगी तुंहिंजा रंग कहिड़े गैर सिंधी गायक जे आवाज़ में आहे? वाह वाह रे रंगी तुंहिंजा रंग। किशोर कुमार, मुकेश, महेंद्र कपूर, मोहम्मद रफ़ी। वाह वाह रे रंगी तुंहिंजा रंग। डरने का नहीं, बोलने का। चाओ चाओ कुछ भी कुछ। हाँ? ऑप्शन। किशोर कुमार, मुकेश, महेंद्र कपूर, मोहम्मद रफ़ी। ओके, टाइम अप। सॉरी तव्हांजो मतिलबु सवाल ई मतिलबु तव्हां जवाबु कान ॾिनो आहे, इन लाइ तव्हांजी टिकली अञा ॿाहिरि कान निकिती आहे। हाणे ॿियो राउंड शुरू था कयूं। पहिलो सवाल तव्हां खां।
कमला केसवाणी जी गातल मशहूर गीत दिल दिजे दिलवारन खे, जो गीतकार केरा है? दिल दिजे दिलवारन खे। परसराम जिया, मास्टर चंदर, रतन, गोवर्धन भारती। दुखे सवाल आहे। परसराम जिया, मास्टर चंदर, रतन, गोवर्धन भारती। वरी पंज आयो। हिते ई बीठो हूंदो या सब पंज ते ई आहिनि, पंज ते ई बीठा आहिनि। ॿीहर हिकिड़ो दफ़ो ऑप्शन कयो, पंज पंज छो थियनि? हाँ जी, वरी अची वियो। हेठां मैग्नेट हुन सां छुटको ई कान्हे, तव्हां उहो छॾे छॾियो हाणे। हिन जवाब ॾियो परसराम जिया, मास्टर चंदर, रतन, गोवर्धन भारती। असांजो गोवर्धन भारती। श्योर? शायद पक? शायद यानी पक कान्हे तव्हांखे? शायद ऐं ॿियो को शायद ऑप्शन गोवर्धन तव्हांखे? गोवर्धन भारती। तव्हां ऑडियंस मां केरु ॿुधाए सघे थो? जवाब आहे रतन। सॉरी सॉरी सॉरी। तव्हां इहो सिक्को पहिरीं ओके वेरी ठीक है हाणे थोरो खपे न खपे, बिल्कुलु खपे। अच्छा खपे मूंखे लॻे थो तव्हांखे जवाब पक आहे, तव्हांजो पक आहे। न पासे में ॿुधाईंदा त हीअं रखी छॾियां तव्हांखे विझणो पवंदो। ओके ओके पोइते वञो। रिलेटिव पुठियां वञा वेरी गुड। टू हाणे ॿियो सवाल तव्हां खां। सिंधी रिकॉर्ड, तव्हां त संगीत में काफ़ी मतिलबु आयो, त सिंधी रिकॉर्ड सिज उभिरन उभिरन तूं भली राति हुजे, सिज उभिरन तूं भली राति हुजे, भले राति हुजे, कंहिंजे आवाज़ में रिकॉर्ड कयल आहे? चंद्रो आत्मा, सीएच आत्मा, बुलोसी रानी, महेश चंद्र। महेश चंद्र करेक्ट, महेश चंद्र। लास्ट मोमेंट, कांग्रेचुलेशन। वरी तव्हां अची फसाया पंज। ज़िंदगी में बुज़ुर्ग औरत यानी ॻाढ़े या गुलाबी चमकीले पत्थर खे सोन या चांदी में मढ़ाए करे निक में ज़ेवर पाईंदियूं हुयूं, हुन ज़ेवर जो नालो छा आहे? नथ, नाकेली, वाली, फुली। नथ, नाकेली, वाली, फुली। नथ। सही जवाब। तोखे आहे नाटक ॾिसंदी आहीं? थोड़ा थोड़ा। असलू के सिंधी नाटक आयो नओ ज़मानो, उन जो लेखक केरु आहे? राम अमरलाल पंजवाणी, आनंद पंजवाणी, लाल पंजवाणी, राम प्रताप राय पंजवाणी। सब पंजवाणी। केरु हिंट कान ॾींदो? हिंट कान ॾींदो केरु? आनंद पंजवानी। Are you sure? Not sure, but Not sure. तव्हां मां केरु जवाब ॾींदो? प्रताप राय पंजवानी इज द करेक्ट आंसर। सॉरी। सवालनि जो सिलसिलो शुरू थो थिए। तव्हां यादि करे पहिरीं पंहिंजी डाइस विझिजो। वरी तव्हांजो सवाल आहे जी, मूंखां ॾाढा ॾुखिया था पुछो यार। मशहूर लोक कथा अरे बाप। वणु ऐं कुआड़ो, वण ऐं कुहाड़ो, वण ऐं कुहाड़ो जो कलमकार कंहिं गायक केरु आहे? दादा हुंदराज दुखायल, कृष्ण राही, ईश्वर आंचल, हुंदराज दुखायल। हुंदराज दुखायल। तव्हां त पहिरीं मतलब जवाब ॾेई सघो। सवाल पुछण खां पहिरीं मतलब ऑप्शन बि कान ॿुधिया। वेरी नाइस, वेरी नाइस। पांच आहे तव्हांजो रेड, पंज अॻियां वधि। 5 आ गया जाओ भाई। 3 टे।
मुंहिंजो ध्यानु सवालनि में अनिल आहे कि सिंधी पढ़ण में मूंखे जो तकलीफ़ थींदी आहे घणी दफ़ा अनिल मां वधीक ध्यानु रखो कॉन्सेंट्रेशन हिते रखां थो। उन सिंधी फिल्मनि जो नालो ॿुधायो जंहिंमें नाटकनि में 3 मशहूर हिदायतकारनि यानी SP मेघाणी, रमेश जंजानी ऐं मदन जुमानी पहिरियों दफ़ो गॾिजी कमु कयो हो। ऑप्शन छल धीअर न ॼमन, रात ठीक तूफ़ान जी, रात हिकु तूफ़ान जी, हल त भॼी हलूं, हाँ होन मालो, होज मालो, हल त भॼी हलूं। कैसा हाँ तव्हां इहो पहिरीं विझी छॾियो। ॾिसो 1 अल्लाह वन। 1 अच्छा 1 में हाणे तव्हांजो सवाल आहे, तव्हांखे सवाल आहे। सभिनी खे आहे। दादा साहब फाल्के अवार्ड सभ खां पहिरीं कंहिंखे मिलियो? सुलोचना, पृथ्वीराज कपूर, देविका रानी, सौरभ मोदी। देविका रानी। देविका रानी श्योर? सही जवाब। हाणे तव्हांजे स्टूडेंट जो ई वारो आहे। हाँ तव्हां 4 वेरी गुड। 4 तव्हांखे सवाल आहे चेटीचंड यानी सिंधियत जे ॾींहुं ते कहिड़े अवतार जो धूमधाम सां मेलो लॻंदो आहे? झूलेलाल, गुरु नानक, साईं बाबा, पारूशा। झूलेलाल। वाह सही जवाब झूलेलाल। अच टिकली अच। हाणे तव्हां डाइस वठो। टू ॿ सीटी लाइ तव्हांजो सवाल आहे हिननि लोक कहाणियुनि मां कहिड़ी लोक कहाणी सिंधी जी न आहे ध्यान में रखिजो। लीला चनेसर, नीरूप्याम तमाची, नूरीप्याम तमाची नॉवेल आहे। हीर रांझा ऐं उमर मारे कहिड़ी न आहे? हीरा रांझा। करेक्ट, बिल्कुल सही जवाब। हाणे सीरी लाइ घणा खपनि? हिकु खपे। हिकु ईअं न कजो। तव्हांखे ओके। रन करणो ई पवंदो। अरे पंज वरी 5। ओके ठीक। मशहूर गीत कीअं रिझायां तोखे कीअं परचायां 10 को ॼाऊं। मां करेक्ट हुजे तव्हां मूंखे सुधारजो। ई सुधारींदो। पहिरियों दफ़ो कंहिंजे मिठड़े आवाज़ में रिकॉर्ड कयल आहे। तव्हांखे गानो ख़बर पइजी वियो। जी 4 ऑप्शन आहिनि। भगवान चावला, भगत कंवरराम, हंशो भगत, घनशो भगत, भगत खानूराम। न भगत कंवरराम। भगत कंवरराम। आई थिंक भगत कंवरराम। You don't think it's correct answer. भगत कंवरराम। 5 तव्हां डाइस पहिरीं इहो करे छॾियो। 4 करेक्ट। तव्हांखे सवाल आहे 30 तारीख़ साल में घणा दफ़ा ईंदा आहिनि? 30 तारीख़ साल में घणा दफ़ा ईंदा आहिनि? 4 दफ़ा, 12 दफ़ा, 6 दफ़ा, 5 दफ़ा। 5 30 तारीख़ ना। 30 तारीख़ साल में घणा दफ़ा ईंदी आहे? 5 दफ़ा। 4 दफ़ा, 12 दफ़ा, 6 दफ़ा या 5 दफ़ा? 12 दफ़ा। टाइम पूरो। बस सवाल आहे तव्हांजो मशहूर गीत ऐं अञा मां नंढी आहियां सभ खां पहिरीं कंहिंजे आवाज़ में रिकॉर्ड कयल आहे? अञा मां नंढड़ी आहियां। ॿुधायो कान? गोपचंदर, अनिल चंदर, मास्टर चंदर, महेश चंदर।
के सवाल जो जवाब ॾेई सघंदो? यस 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 हाँ तव्हां ॿुधायो। करेक्ट आंसर मास्टर चंदर। तव्हां डाइस पहिरीं करे सॼो। 4। हाँ सिंध जे कहिड़े पुराणे शाइर जो रसालो हर हंधि मशहूर आहे? सिंध जे कहिड़े पुराणे शाइर जो रसालो हर हंधि मशहूर आहे? सचल सरमस्त, शाह अब्दुल लतीफ, सामी, शेख आयाज। शाह अब्दुल लतीफ। सही जवाब। साईं मञी वियासीं तव्हांखे। बिल्कुलु सही जवाब। तव्हां सवाल आहे हिननि फिल्मी कलाकारनि मां सभ खां पहिरीं कंहिंखे पद्मश्री जो खिताब मिलियो? ऑप्शंस आहिनि राज कपूर, नरगिस, सत्यजीत रे, कल्पना कार्तिक। पहिरीं कंहिंखे पद्मश्री जो खिताब मिलियो? राज कपूर, नरगिस, सत्यजीत रे, कल्पना कार्तिक। राज कपूर। कंहिंखे ख़बर आहे? मां ॿुधायां? साईं असां ॿुधायूं। सर तमामु तव्हीं ॿुधायो। सत्यजीत रे। तव्हां? टाइम ओवर। नरगिस। नरगिस करेक्ट आंसर है। नरगिस। चार। सवाल है सखर में सिंधु नदीअ जे वेह ते साध बेले जी स्थापन कई साध बेले जी स्थापन कंहिं कई? स्वामी गंगाराम, संत नेभन दास, स्वामी मनोहर दास, वनखंडी महाराज। स्वामी गंगाराम, संत नेभन दास, स्वामी मनोहर दास, वनखंडी महाराज। नेभन दास। तीसरा नंबर क्या? वनखंडी महाराज। वनखंडी महाराज। हरीश्वर बच्चों ने इशारा दे दिया? नहीं दिया। नहीं दिया अभी तक। टाइम आप बोल दिया मैंने। टाइम आप। हाँ। लेकिन आपका सवाल सही है। हलो बीजे 6। हाणे हिन जो जवाब तोखे ॾियणो पवंदो। भगत कंवरराम जो गुरु केरु आहे? हाँ हिन जे 4 ऑप्शंस आहिनि। साईं साधराम, स्वामी मनोहर दास, साईं सतराम दास, साईं लीला शाह। भगत कंवरराम जो गुरु केरु आहे? साईं साधराम, स्वामी मनोहर दास, साईं सतराम दास, साईं लीला शाह। साईं सतराम दास। साईं सतराम दास। करेक्ट जवाब। बिल्कुल टाइम पे तव्हां ॾियो। वाह। चार। तव्हांजो सवाल आहे जी सिंधियुनि में हिकु नृत्य मशहूर आहे जंहिं दुहिल जी थाप ते नृत्य कढण हथनि में धोखा खणी नृत्य कंदा आहिनि ऐं ताल में हिकु ॿ सां धोखा टकराईंदा आहिनि ऐं उन नृत्य जो नालो छा आहे? तव्हांखे ख़बर पई उन नृत्य जो नालो? मतलब ऑप्शंस आहिनि झुमीर, टपड़ो, हिशी मोरी, छेज। सवाल वरी पढ़ंदा? सिंधियुनि में हिकु नृत्य मशहूर आहे जंहिंजी दुहिल जी थाप ते नृत्य करण हथनि में धोखा खणी नृत्य कंदा आहिनि ऐं ताल में हिकु ॿिए सां धोखा टकराईंदा आहिनि। उन नृत्य जो नालो? ऑप्शंस कहिड़ा आहिनि? झुमीर, टपड़ो, हिशी मोरी, छेज। छेज। करेक्ट जवाब। 4 आगे बढ़िए। हाणे तव्हां डाइस विधो पहिरीं। ॾाकण किथे आहे? हाँ 5 वरी 5। जेकॾहिं 5 मीटर कपिड़ो जेकॾहिं 5 मीटर कपिड़ो कटण लाइ 1 कलाक थो लॻे त 25 मीटर कपिड़ो कटण लाइ घणा कलाक लॻंदा? 1 मीटर लाइ 1 कलाक। 4 कलाक, 25 कलाक, 5 कलाक, 2 कलाक।
5 कलाक 5 कलाक जे कहीं 5 मीटर कपड़ो कटण लाइ हाँ 1 कलाक तो थे हाँ। तो 25 मीटर कटण लाइ घणा कलाक 4 5 कलाक 4 कलाक यस करेक्ट आंसर आई श्योर 4 कलाक पहिरीं तव्हां 25 ताईं पहुची विया मां चालू कयां? हाँ तव्हां शुरू कयो अरे वाह 6 आया था हाँ। साईं वही नांगण ते पेर नागिन नागिन तो नहीं है हिन चइनि ॿोलियुनि मां तो मैं क्वेश्चन जो आंसर ही न ॾिना तव्हांजो अञा ईंदो छा तव्हां अॻियां वधंदा हिन चइनि ॿोलियुनि मां कहिड़ी ॿोली साजे खां खाॿे कोन लिखी वेंदी आहे साजे खां खाॿे कोन लिखी वेंदी आहे अरबी सिंधी उर्दू देवनागरी फारसी साजे खां खाॿे कोन लिखी वेंदी आहे अरबी सिंधी अरबी सिंधी उर्दू देवनागरी फारसी अञा थोड़ी देवनागरी राइट श्योर प्रिंसिपल को तालियां से बजाओ तमाम टू सब खां पहिरीं लता मंगेशकर कहिड़ी सिंधी फिल्म में गानो गायो हो सब खां पहिरीं लता मंगेशकर हल त भॼी हलूं लाडली अम्मी या मम्मी नकली शान हल तो भॼी हलूं हरीशा तब पिक्चर ॾिठी आहे तो पोइ तोखे कीअं ख़बर पई हाँ गानो ॿुधो आहे गानो ॿुधो आहे वणे तो गानो कंहिंसां गॾु भॼी वेंदी आहे कीअं कीअं वेंदी मां आहे न हिते पेरेंट्स सही जवाब आहे सही जवाब हल त भॼी हलूं तव्हां डाइस वठो ब तव्हांजो सवाल आहे जी भारत जी हॉकी टीम ओलंपिक रांदियुनि में घणा सोना बिल्ला गोल्ड मेडल्स खटी चुकी आहे 5 9 8 6 भारत जी हॉकी टीम ओलंपिक में घणा सोना बिल्ला मतलब कि गोल्ड मेडल्स खटी चुकी आहे फोन ऑफ फ्रेंड कुछ क्या फोन मदद जी जरूरत आहे केर चवंदो कान भारत जी हॉकी टीम ओलंपिक रांदियुनि में घणा सोना गोल्ड मेडल खटी चुकी आहे टाइम पूरो थी वियो टाइम ओवर हिन जो जवाब हो एक्चुअली 9 8 भारत जी हॉकी टीम 8 में तमाम डाइस विझो 4 वेट कुरुक्षेत्र जी लड़ाईअ जो अखियुनि ॾिठो अहवाल धृतराष्ट्र खे कंहिं ॿुधायो करण अश्वत्थामा भीष्म पितामह या संजय संजय करेक्ट आंसर सवाल लेडीज का सवाल तो ये तो 6 मां ॾिसां न हाँ पंजवानी साहब इहो सवाल हाणे तव्हांखे सिंध जे हिकु मशहूर नदीअ जो नालो छा आहे ऑप्शंस आहिनि गंगा जमुना कावेरी सिंधु सिंधु सवाल में ही जवाब आहे हाणे लॻे तो प्रिंसिपल सां ॾिजे थो हाणे वठो तूं डाइस विझ ऐं आख़िरी सवाल तोखां थो पुछां 6 पे सीढ़ी है 1 अच्छा नहीं नीचे तो कहाँ पर किथे था वञो तव्हां ॾिसी रखिजो संगीत जे धुन में मगन थी कहिड़े राजाए पंहिंजे सिर जी कुर्बानी ॾिनी हुई महाराणा प्रताप राय ॾियाच द्राहिर सेन राणा सिंह राइट राय ॾियाच करेक्ट आंसर
घणा सॼो ॻाल्हाए पाण ख़राब था हाणे हाँ जमूरा बियो ऐं मां पहिरियों सवाल हिननि खे थो कयां हुननि खां पहिरीं बिजो छह ॾिसी वठिजो किथे आयो तव्हां फिल्म अम्मी या मम्मी जे संगीतकार जो नालो ॿुधायो सी अर्जुन सी लक्ष्मीचंद कान मोती हार घनश्याम बासवानी कान मोती हार सही जवाब तव्हां फिल्म कान ॾिठी आहे त तव्हांखे राइटर जो नालो यादि घणी हाणे तव्हां डाइस विझो पंज तव्हां फासी पिया आहियो पंज ते हिननि मां कहिड़े कलाकारनि खे वधि में वधि फिल्म फेयर अवार्ड्स मिलिया आहिनि हिकु मीना कुमारी नूतन वहीदा रहमान शर्मिला टैगोर हिन मां कहिड़ी कलाकारनि खे वधि में वधि फिल्म फेयर अवार्ड्स मिलिया आहिनि नूतन Are you sure? सही जवाब घणा पिक्चर तो ॾिसो न्यूटन खे पहिरियों फिल्म फेयर अवार्ड न्यूटन खे मिलियो हाणे तव्हां डाइस विझो हाणे चवंदा कि मां तव्हांखे फेवर थो कयां बिल्कुलु बिल्कुलु इहा ॻाल्हि कान्हे सिंधी कलाकार रेणुका इसरानी हिंदी सीरियल महाभारत में कहिड़ो रोल पे करे ऑप्शन ॿुधायो द्रौपदी गांधारी कुंती गंगा गांधारी बिल्कुल सही जवाब घणी मशहूर आहे दो हाँ तूं डाइस हाणे त लॻे थो तव्हां फेवर वेठा कयो ब करेक्ट सोनी मंदिर यानी गोल्डन टेम्पल सोनो मंदिर असांखे सोनो मंदिर चवंदा आहिनि सोनो मंदिर यानी गोल्डन टेम्पल पंजाब जे कहिड़े शहर में आहे अमृतसर लुधियाना जलंधर अमृतसर। होशियारपुर अमृतसर सवलो जवाब है सही जवाब हाणे लॻे क्या थो वधी वई वधी वई दो वधी वई वधिया? ख़बर हुई हुनखे हाणे तव्हां डाइस विझो त पंहिंजो ॿियो राउंड था असां शुरू कयूं पंज पंज पंज। गुरुअ जा गंज हा त तव्हांजो सवाल आहे मूंखां बि कॾहिं त सवलो सुवाल पुछो साईं तव्हां सां त न पुछणु घुरिजे न तव्हांखे सभु अचे थो फिल्म सिंधुअ जे किनारे जी जो निर्माता केरु आहे हरी मोटवाणी गोविंद माली दीपक आशा रेलूमल मुल्तानी सदा हयात गोविंद माली सदा हयात गोविंद माली करेक्ट बिल्कुल सही जवाब तव्हां बिल्कुल सही जवाब ॾिनो आहे असांखे एजुकेशन वेठी हुई पंज पंज अॻियां वधि भई ॿ टे चार हिकिड़ो रहिजी वियो माना सीढ़ी मिली वञे हा हाणे हिकु ईंदो तव्हां डाइस विधो हाणे ॿ फिल्म एंड टीवी सीरियल में नाटकनि में इन्हनि कलाकारनि मां कहिड़ी कलाकार सिंधी न आहे हाँ? कमु कदड़ हिननि कलाकारनि मां शीला साजनानी रेणुका इसरानी अरुणा ईरानी सुशी बोलाकारी अरुणा ईरानी सिंधी न आहे न आहे अरुणा ईरानी सही जवाब तव्हां बिल्कुलु सही चयो सही ॻाल्हि हाणे तव्हां हिनखे बि फेवर कयो ये फेवर जो सवाल न आहे सवाल आहे सरनेम जो सरनेम छा आहे कि अरुणा ईरानी आहे ऐं बाक़ी जब बछाणी ऐं सिंधी ऐं पंजवाणी सभु सिंधी आहिनि ओ हुन में नी तो हिन में लॻल मूंखे आहे अरुणा ईरानी में वो सिंधी कान लॻी ईरानी सिंधी कान आहे पर नी लॻल आहे हाणे तव्हांजो वारो पंज पंजवानी खे पंज त ईंदो ई न पंजवानी जो पंज आहे बिल्कुलु हिंगलाज माता जो मंदिर कहिड़े देश में आहे हिंगलाज माता जो मंदिर कहिड़े देश में आहे पाकिस्तान बांग्लादेश नेपाल श्रीलंका पाकिस्तान श्योर
बिल्कुल सही जवाब, बिल्कुल सही जवाब। मां गैस कयो। पंज अॻियां वध। हाँ, पंज। बचजी वियो, नागिन खां तव्हां बचजी कयो। वियो। छह। सीढ़ी है सीढ़ी वेरी गुड, सभु खां पुठियां आया हाणे अॻियां अची वेंदी। हाँ, सन सीढ़ी 48 में 47 में चवंदा आहिनि न, 47 में अखिल भारतीय कांग्रेस जो प्रेसिडेंट कहिड़ो? अखिल भारतीय कांग्रेस जो प्रेसिडेंट कहिड़ो? आचार्य JV कृपलानी, सरदार वल्लभ भाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, मोरारजी देसाई। 47 48 जी ॻाल्हि, 47 48 जी ॻाल्हि आहे। जवाहरलाल नेहरू। आर यू श्योर? यस। के जवाब ॾेई सघंदो? मां ॾियां? मां ॾियां? असांजो सही ऑप्शन मतलब ऑप्शन वरी ॿुधी सघो। न ख़बर आहे। टाइम मां ॾियां? टाइम अप हाणे ॾियो। कृपलानी। आचार्य JV कृपलानी। सही। हाणे साईं ॿियो राउंड असां शुरू कयूं था। 4 4 4 हाणे तव्हांखे सवाल आहे, जी अजंता ऐं इलोरा गुफाऊं किथे आहिनि? जनता है ऑप्शन ॾियण जी ज़रूरत आहे? हैदराबाद, सिकंदराबाद, औरंगाबाद, अहमदाबाद। औरंगाबाद। बिल्कुल सही जवाब। अजंता इलोरा जी गुफाऊं हिते ई आहिनि। 4 अॻियां वध भाई। 4 नागन खां, सांप खां न, अच्छा, नागन नागिन। खां। हाँ, हाणे तव्हांखे सवाल आहे, तव्हां पहिरीं विझो। हा, 6 अथव। वाह वाह। मोहनजोदड़ो पाकिस्तान जे कहिड़े जिले में आहे? ऑप्शन्स आहिनि सखर, दादू, लाड़कानो, जेकब आबाद। जेकबाद। जेकब आप जवाब सखर, दादू, लाड़कानो, जेकब आबाद। जेकब आबाद। सोचे वठो। सखर, दादू, दादू। लाड़कानो सखर ऐं जेकब आबाद। सखर टाइम इज अप। कंहिंखे ख़बर आहे? लाड़कानो, जेकब आबाद। जेकब आबाद। जवाब सही जवाब आहे लाड़कानो। लाड़कानो। हाणे तव्हां अंजवानी साहब तव्हां इहो मूंखे राम चो करायो आहे। न मुंह न के उच्चार सही पे कितना चाहिए? हां उन्होंने सांप। सांप वगैरह जवाब ही नहीं दूंगा। हाँ जी, तव्हांखे सवाल आहे, रेडियो टीवी ऐं रंगमंच ते प्रोग्रामनि जो संचालन करण मां कहिड़ो संचालक सिंधी कोन्हे? कहिड़ो संचालक सिंधी कोन्हे? कौन है? कुमार खिलवाणी, बलदेव मटलाणी, राम जवाहराणी ऐं हरीश भीमाणी। हरीश भीमानी। सही जवाब। टाइम कीअं अप थियो? शुरू न कयो आहे, टाइम कीअं अप थींदो? ठीक आहे, क्लियर थियो। हिननि पहिरीं जवाब ॾेई छॾियो। 5 यानी सिंधियुनि जे सरनेम सां था रांदि करनि। भई हरीश भीमाणी या अरुणा ईराणी। न बस सही ॻाल्हि आहे न, माण्हू इहे सोचंदो आहे। घणा? 4। हाँ, 4 ते 4 लाइ तुंहिंजो सवाल आहे, कहिड़ी रांदि भारत जी राष्ट्रीय रांदि आहे? केड़ी राउंड? भारत जी राष्ट्रीय रांदि आहे? क्रिकेट, कबड्डी, कुश्ती, हॉकी। कबड्डी। पक्क? क्रिकेट, कबड्डी, कुश्ती, हॉकी। हॉकी। आर यू श्योर? पक्का? टाइम पूरो थो थियण। सही ॻाल्हि। हाँ जमूरा। सवालनि जो सिलसिलो शुरू थो थिए। तव्हां यादि करे पहिरीं पंहिंजी डाइस
तो ब लाइ तव्हांजो सवाल आहे जी जनता पार्टीअ जे राज में केंद्रीय सूचना ऐं प्रसारण मंत्री केर हो? जनता पार्टीअ जे राज में KR मलकाणी, हशू अडवाणी, प्रहलाद अडवाणी, LK आडवाणी। जनता पार्टी जे राज में केंद्रीय सूचना ऐं प्रसारण मंत्री केर हो? वरी ॿुधायो। KR मलकाणी, हशू अडवाणी, प्रहलाद अडवाणी, LK आडवाणी। हशू अडवाणी। हशू Are you sure? न। टाइम इज ओवर। मां ॿुधायां हाँ लाल कृष्ण अडवाणी। LK आडवाणी, लाल कृष्ण अडवाणी हो। करेक्ट। ब लाइ तव्हांजो सवाल आहे कुल्लू ऐं मनाली में हिल स्टेशन कहिड़े राज्य में आहिनि? कुल्लू ऐं मनाली हिल स्टेशन उत्तर प्रदेश, कश्मीर, गुजरात, हिमाचल प्रदेश। हिमाचल प्रदेश। पक्का? श्योर? श्योर। करेक्ट आंसर। सही जवाब आहे। कुल्लू ऐं मनाली हिमाचल प्रदेश में आहे। ॿियो मुंहिंजो ना तव्हांजो छह। साईं पंजवाणी साहब ॾिसो तव्हां लाइ सवाल आहे राजस्थान जे कहिड़े शहर खे गुलाबी शहर चवंदा आहिनि? ॿुधायां हा जयपुर। ऑप्शन जी वियो करे पिंक सिटी। मां जयपुर में पैदा थियो आहियां। ओहो तव्हां जयपुर जा आहियो? जयपुर जा आहियां। वाह सही या पास खातरी है। तव्हां जयपुर जा आहियो? मां जोधपुर जो आहियां। पड़ोसी जी पास खातरी कई तो। छह 6 फिल्म फेयर अवार्ड सब खां पहिरीं कहिड़ी फिल्म खे मिलियो? 2 बीघा ज़मीन, पाकीज़ा, दाग, आग। पाकीज़ा। 2 बीघा जमीन, पाकीज़ा, दाग और आग। 2 बीघा ये तो हिंट मिली। श्योर? हाँ सही जवाब। ट्रे राउंड है ट्रे राउंड ट्रे। में ट्रे। पहले तव्हांजो सवाल आहे दूरदर्शन ते पेश थींदड़ सीरियल जय हनुमान जो हिदायतकार केरु आहे? रामानंद सागर, संजय खान, BR चोपड़ा, निर्जा गुलेरी। संजय खान। सही जवाब। तव्हां ॾिसंदव महाभारत सीरियल? हाणे तव्हां कयो ये सवाल जे हिंदुस्तान जे कहिड़े राज्य में वधि में वधि सिनेमा हॉल आहिनि? पंजाब, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश। लाइफ लाइन आहे। लाइफ लाइन। हिमाचल हिते- कैसे? मध्य प्रदेश। हिंदुस्तान जे कहिड़े राज्य में वधि सिनेमा हॉल आहिनि? पंजाब, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश। आंध्र प्रदेश नहीं। नो 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 उत्तर प्रदेश। पक करे वठो। टाइम इज ओवर। तव्हां पंहिंजी सच चयो। मां चवण वारो करेक्ट जवाब। तव्हां मतलब समझो के ताड़ी बजाओ। आंध्र प्रदेश में सब खां वधीक सिनेमा हॉल आहिनि। पंज वधा न न वधी वधी आहे। होशियार आहे छोकिरो तुंहिंजो। हाँ छह छह। छहनि सां ॾाढो प्यार आहे। हाँ सब छह लाइ तव्हांजो सवाल आहे भारतीय क्रिकेट जे टेस्ट मैच टीम जो सिंधी कैप्टन केरु रही चुको आहे? GS रामचंद, G किशनचंद, G नाउमल, नरेंद्र हिरवाणी। GS रामचंद। करेक्ट। सही जवाब। भारतीय क्रिकेट जी टेस्ट मैच में जी सिंधी कैप्टन भी रही चुका है। घणी गर्व जी ॻाल्हि आहे। बॉलर हो। हींअर वर्लीअ में रहंदो आहे। चार। हाणे 4 लाइ इंटरनेशनल क्रिकेट में टेस्ट मैचुनि में वधि में वधि टोटल रन्स कंहिं ठाहियो आहिनि?
इंटरनेशनल क्रिकेट में टेस्ट मिशन में सुनील गावस्कर, एलन बॉर्डर, ब्रायन लारा, मार्क वाघ। सर फिर से ऑप्शन। इंटरनेशनल क्रिकेट टेस्ट में वधु में टोटल क्या ठाहियूं आहिनि? सुनील गावस्कर, एलन बॉर्डर, ब्रायन लारा, मार्क वाघ। एलन सेकंड ऑप्शन। सेकंड ऑप्शन एलन बॉर्डर, सही जवाब, बिल्कुल सही जवाब दिया। अरे जमुना, हाँ हाणे छा आहे? हाणे पूरो थी वियो। पूरो थी वियो। मुंहिंजा प्यारा प्रेक्षको, असांजा ख़ासि महिमान जे हिते जा आया आहिनि, हुननि खे हिकु ट्रॉफी करे असां ॾींदासूं ऐं हुननि जो घणेई आभारी आहियूं कि हिन प्रोग्राम में विया आया पार्टिसिपेट कयूं। मां चाहां थो कि इहो प्रोग्राम घणी अॻियां वधे ऐं तव्हां बि हिनखे एंजॉय करो ऐं असां बि हिनखे एंजॉय कयूं। सभिनि खे मुंहिंजा तरफ़ी घणो घणो धन्यवाद।